ॻाल्हि वधी वई आहे। जेकॾहिं दवाउनि जी क़ीमतुनि में 2 महीननि अंदरि 20 खां 30% वाधि अची वञे ऐं ग़रीब जी जान सिर्फ़ु उन्हीअ जे करे वञे जो उहो दवाऊं ख़रीद न करे सघनि त ख़ान साहब ॻाल्हि वधी वई आहे। जेकॾहिं सरकारी इदारनि जो 2 सालनि में उहो हाल थी वञे जो महांगाईअ खे कंट्रोल करण लाइ हुकूमत खे टाइगर फोर्स जो सहारो वठिणो पए त ख़ान साहब ॻाल्हि वाक़ई वधी वई आहे। जेकॾहिं का सियासी जमायत 2 ॾींहंनि ताईं नारा हणी हुकूमत में अचे ऐं 2 साल गुज़री वञण बावजूदि बि तब्दीली न अचे त ख़ान साहब ॻाल्हि वधी वई आहे। जेकॾहिं 26 महीननि खां पोइ बि निज़ाम जे ख़राबियुनि ऐं सरकार जी नाअहलीअ जो ज़िम्मेवार सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माज़ीअ जे हुकूमतुनि खे ई करार ॾिनो वञे, जेकॾहिं हुकुमराननि जे ज़हननि में तब्दीली ख़ुदि बदिले में तब्दील थी वञे त ख़ान साहब ॻाल्हि वधी वई आहे। माज़ीअ जे हुकुमरान बि हिक ॿिए ख़िलाफ़ पर्चा कटराईंदा रहिया, मुक़दमा ठाराईंदा रहिया, कॾहिं मुखालफ़नि खे जेलनि में विधो वियो, क़ैदी बणायो वियो, फांसीअ ते लटकायो वियो त वरी कॾहिं गद्दार करार ॾिनो वियो। माज़ीअ जे हुकुमराननि वांगुरु अॼु बि मौजूदा हुकूमत जी तरजीह अवाम जे बदिरां सियासी मुखालफ़नि जी तकलीफ़ हुजे त वरी ख़ान साहब ॻाल्हि वधी वई आहे। उहो बिगड़ियल निज़ाम जंहिंखे 90 ॾींहंनि अंदरि ठीकु करण जो ख़्वाबु ॾेखारियो, पर 26 महीना गुज़रण जे बावजूदि बि हुकूमती वज़ीर पाण तस्लीम कनि त हुकूमत गवर्नर जे मामलनि में बहितरीअ में नाकाम आहे ऐं इंतिज़ामिया जो टारगेट अवाम जी फलाह जे बदिरां सियासी मुखालफ़त कई वञे त ख़ान साहब ॻाल्हि वधी वई आहे। 1 करोड़ नौकरियूं ॾींदासीं, पुलिस कल्चर तब्दील कंदासीं, नओं बल्दियाती निज़ाम खणी ईंदासीं, रुठलनि खे परचायो वेंदो, अवाम जी महरूमियुनि जो अज़ालो कयो वेंदो। मगर 2 साल गुज़रण जे बावजूदि नौजवाननि खे न नौकरियूं मिलियूं पर बेरोज़गारी पहिरियां खां बि वधी वञे, पुलिस निज़ाम बहितरीअ जे बजाए वधीक नाकाम थी वञे, अवाम जी लाचारी ऐं महरूमी अञा वधी वञे ऐं अवाम तब्दीलीअ खे कोसण लॻे त ख़ान साहब ॻाल्हि वधी वई आहे। अगरि हुकुमराननि सियासी मुखालफ़त जे बदिरां महांगाईअ जे ख़िलाफ़ पर्चो न कटियो, अगरि अपोज़िशन जो रस्तो रोकण जे बदिरां बाज़ारुनि में क़ीमतुनि वधण खां न रोकियो वियो, अगरि अपोज़िशन ख़िलाफ़ FIR कटण जे बदिरां बेरोज़गारीअ जे ख़िलाफ़ FIR न कटी वई ऐं जेकॾहिं इख़्तियार ऐं इक़्तिदामनि खे सियासी मुखालफ़नि जे ख़िलाफ़ इस्तेमालु करण जो रवायती रवैयो न बदिलियो वियो ऐं जेकॾहिं हुकूमत बदतरीन सूरत हाल में अवाम खे रिलीफ न ॾिनो त पोइ ईअं न थिए जो असांखे उहो चवणो पए त ख़ान साहब ॻाल्हि ख़तमु थी वई।